नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ईंदड़ खैबर लग गोट जुम्मो शौक जो गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल जागुणु ज़िला मटियारी काउंसिल चेयरमैन मखदूम फ़खर ज़मान जिन इफ्तिताह कयो। मखदूम फ़खर ज़मान जिन मीडिया जे नुमाइंदनि खे ॿुधायो त गोट जुम्मो शौक पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ऐं इन ॻोठ में पीपल्स पार्टी सुठा ऐं तरक़ियाती कम कराया आहिनि। वधीक मखदूम फ़खर ज़मान मीडिया टॉक कंदे ॿुधायो त पार्टी जा फैसला आहिनि। पार्टी सां गॾिजी वेही सलाह मशवरो कबो आहे। रफ़ीक साईं ॻाल्हाईंदा, साईं बि आहिनि माशाल्लाह सां, गॾिजी सॼी वेही सलाह मशवरो कंदासीं। पोइ जेको पार्टी खे बहितर लॻंदो, जेको आवाम लाइ बहितरी हूंदो उहो फ़ैसिलो कंदो। जी मां मूं तव्हांखे ॿुधायो त हींअर तव्हांखे ॾिसो त तव्हां फ्रंट ते कोरोना बि आहे, ओमिक्रोन जे केसिस ॾाढा वधी विया आहिनि, त का स्टेट आहे कान, स्टेबिलिटी आहे कान। रही ॻाल्हि त उहो कंदो मिनिस्टर साहिबु जो प्रपोज़ल मोकिलणु असांजो कमु आहे, परस्यू करणु असांजो कमु आहे। थींदो मिनिस्टर, मुंहिंजे बस जी ॻाल्हि कान्हे, उहो मिनिस्टर साहिब जे बस जी ॻाल्हि आहे। पंहिंजो कमु आहे कोशिशि करणु, कोशिशि मूं पहिरीं बि चयो, कोशिशि अञा बि जारी आहे। पर तव्हांखे ख़बर आहे बिकॉज़ ऑफ ओमिक्रोन लाइ ऑफिसर्स डिपार्टमेंट डिस्टर्ब थियनि था, त चंदुसि त थोड़ी वधीक गुंजाइश मिलणु घुरिजे ऐं उनखे बि ज़रूरु ॾिसो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।